मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं शादी जे ॾींहुं जेके घोट बरक़ातू नमाज़ पढ़ंदो आहे घरवारी जे भरिसां या मस्जिद में बरक़ातू नफ़िल पढ़ंदो आहे शुक्राने ख़ातिर, छा उनजो सबूत आहे या न? बिल्कुलु साईं, इन जो सबूत आहे, बिल्कुलु इन जो सबूत आहे। जेकर कोई बि बंदो शादी करे थो न, शादी इन खां बाद में बरक़ातू नमाज़ पढ़ी वेंदी आहे न, पोइ बाज़ माण्हू जेको घरवारी जे क़रीब ई पढ़ंदा आहिनि ऐं बाज़ अची करे मस्जिद में पढ़ंदा आहिनि। जेकर मस्जिद में पढ़े थो त बि जेको आहे बहितर आहे, पर जेकर घर में पढ़े थो उहो अञा वधीक बहितर आहे। छाजे करे हिकिड़े साहबी खे रिवायत आहे, हिकिड़े साहबी खे रिवायत आहे। उन साहबी चयो त साईं मुंहिंजी साहबी अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि आयो, चई साईं राति मुंहिंजो निकाह आहे, राति छा आहे मुंहिंजो निकाह आहे, पर मुंहिंजी घरवारी वॾी हसीन आहे ऐं मां एतिरो हसीन आहियां। हाणे मूंखे ख़ौफ़ थियो त कहिड़ी ख़बर मूंखे पसंदि न करे। कोई मूंखे तरीक़ो ॿुधायो त अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए जंहिं टाइम निकाह थी वञे तव्हांजो, पोइ कमरे में जंहिं टाइम अलॻि थियो न, पोइ हिते पंहिंजी घरवारी खे बीहार, आॾो तूं थी बरक़ातू नफ़िल नमाज़ पढ़ो ऐं पोइ अलाह खां घुरो त या अलाह असांजी शादी में बरक़त ॾे ऐं असांजा मामला बहितर अॻिते हलनि। हे अलाह खां पंहिंजी हाजत घुरी करे पोइ जेको आमीन चई करे पोइ घरवारी तरफ़ वञो, त हे अमल बिल्कुलु साबिन खां साबित आहे। हा, पर नमाज़ साईं सिखो। हिकिड़ा अहिड़ा माण्हू जेके ज़िंदगी में नमाज़ पढ़ंदा आहिनि, अचानक शादी पढ़ण जे लाइ मुसीबत थींदी आहे। हिकिड़ो हुयो यार अलाए हिकिड़ो बरोज को टाई पियो, अलाए किथे झंग में हिकिड़े हंधि, उहो तव्हां बि वीडियो ॾिठो हूंदो, उन कुंवार खां भरिसां वेठी त ग़रीब खे कंहिं क़िस्म जी क़बर न आहे, बसि ईअं ठोको सिधो सजदे में, न अलाह अकबर न रुकू। साईं 20 सेकंडनि में नमाज़ पूरी करे ॾेखारियईं। यार चाचे खे ॾाढी तकड़ आहे, नमाज़ सिखो। ॾिसो हे अफ़सोस जो मक़ाम आहे, मुस्लमान खे बरक़ातू नमाज़ जेकी आहे कंडीशन पढ़णु न अचे, हे अफ़सोस जो मक़ाम आहे न।